सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ये तो निकरियो ही निकरी कोन वियो आहे। मूं पाण हिनखे भॼण जो मौक़ो ॾिनो त मूं वटि कार त हुई न, कार कोई तिखो हो छा, या उछल ॾिनीमांसि। हाणे हिननि खे पादर न आहिनि हणा, छो त हिनखे जेके मूं पादर आहियां इहे सॼी ज़िंदगी जेसिताईं जीअरो आहे यादि कंदो रहंदो। हाणे हिननि में ख़ौफ़ विहारणो आहे त जीअं हिननि जे मथां असांजो ख़ौफ़ तारी रहे। जिते बि हूंदा न ईअं असां हिननि खे भॼाईंदा रहंदासीं, पोइ अॻिते हली इहे असांजे पाछे खां बिठजंदा। वॾो मसालो थियो माण्हू करे त करे छा। मूसा जी शादी थी वई त पोइ मूंखे त घर मां निकिरणो ई निकिरणो पवंदो। इन ॻाल्हि परेशान कयो आहे, पर हाणे मसालो इहो आहे त मूसा जी शादी न थिए त भली ॻाल्हि आहे, पर मूसा जी शादीअ खे रोकींदो केरु? हा, मां पाण रोकींदुसि न। अहिड़ो कमु कयां जे मूसा जी शादी न थिए। मूसा जी शादी न थींदी त असांखे हिन घर मां कढंदो ई कोन आहे। हाणे इहो सोचणो आहे या तरकीब सोचां त मूसा जी शादी रुकजे कीअं। हाँ मखन तोखे सोचणो पवंदो, दिमाग़ ते ज़ोर ॾे ऐं दिमाग़ मां तरकीब कढ ॿाहिरो। हाणे सुठो ही छोरी खुश आहे त मुंहिंजी मूसा सां शादी थींदी। मूं हूंदे ॾिसां थियो मूसो कीअं ॼणी वठी थो अचे। केरु रोकींदो मूंखे? तूं रोकींदे? तूं त छा, तुंहिंजो पीउ नवाब बि मूंखे नथो रोके सघे, सम्झी? अबा तूं हिनखे छॾे, हिन मोए जो कमु ई फितनो विझण आहे। तूं मूंखे इहो त ॿुधाए असांखे करणो छा आहे? मां 2-3 ॾींहंनि अंदरि शादी कंदुसि। हींअर रईस सां मिलण थो वञा, हुन सां सलाह करे मोटी अची तव्हांखे शादी जी तारीख़ ॿुधाईंदुसि। जेका बि तयारी थींदी न उहा मां पाण कंदुसि। हिते मां तव्हां खां रुॻो इहो पुछणु आयो आहियां, मूमल मूंसां शादी करण जे लाइ राज़ी आहे या न? हाँ मूसा, मां तोसां शादी करण चाहियां थी। मां राज़ी आहियां, पर हिननि ॿिन्हिनि खे एतिराज़ आहे। मूमल मूंखे ॿियनि जे एतिराज़ जी का परवाह कोन्हे। मूंखे सिर्फ़ु तुंहिंजो राज़ पोइ ॾिसणो। जेकॾहिं तूं राज़ी आहीं त दुनिया जी का बि ताक़त मूंखे नथी रोके सघे। मां जेकॾहिं पंहिंजो ख़ैरु घुरी थो न त हिननि शरारतुनि खां मुड़ी वञ, न त मूंखां तोखे केरु बि नथो बचाए सघे। छो त मूंसां मौत आहे, मौत खां अॼु ताईं केरु बची न आहे सघियो, सम्झी? जे हिनखे मिटी माटी करणी हुजी हा न त मूंखे हथ जोड़िया। हिन मुंहिंजे सीने ते लत रखी आहे मूसा। जेसि ताईं मां जेरो आहियां तेसि ताईं मूंसां शादी नथो करे सघे। हा लीमो आहे मोह, हे ॼञ वठी ईंदो दर ते। लीमो मिठो बि आहे त खटो बि आहे। ही मरंदो पर मुड़ंदो कोन। फोटो दरिया का ना मेहमान के विहारियो तो मां हिन लाइ चाह ठाराए अचां। न चाचा साईं, हिन जी का बि ज़रूरत न आहे। चाहे नथा पियो त हुकुम कयो,
कीअं अचणु थियो? दरिया खान मीर में कमु हो, उन जो ॾस हिते पियो, इन करे तव्हां ॾे आयो आहियां। अकबर मीर बख्शल जी तरफ़ निकिरी वियो आहे, हाणे ख़बर न आहे उहे किथे हूंदा। दरिया खान हाणे मूंखे इजाज़त ॾियो, उन में ज़रूरी कमु आहे, उनखे ॻोल्हे हथु करिणो आहे। तूं हाणे हीअं कर जो मीर खे बख्शल वारे तरफ़ ॾिस। ठीकु आहे, मां उन तरफ़ वञी जांच कयां थो। पुट दरिया खान, अकबर जो वरी मीर में कहिड़ो कमु आहे जो वते तो हुनखे ॻोल्हींदो? चाचा सजावल खाना जो को कमु हूंदुसि। इहो सजावल न, जेकॾहिं सचाई ते चढ़े तव्हां सभिनी जो ठाह कराए सघे थो। चाचा जेसि ताईं मीर पंहिंजी भेण खे वापसि न मोटाईंदो न, तेसि ताईं मीर कंहिंसां बि ठाह न कंदो। बाबा, मां तव्हांखे नथी रोकियां त तव्हां मीर खे न मारियो, पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे अॼु ॿुधाए छॾियां थी त मीर जे मौत खां पोइ मूंखे ॿिए मुड़ुस लाइ न चवंदो। इन शादी खे मां मञां ई कोन थो, पोइ तुंहिंजी शादी बि छो न करायां? बाबा तूं मञी या न मञी, पर मुंहिंजी शादी थी चुकी आहे। जे तूं इन शादी खे मञी थी ऐं मीर जे मौत खां पोइ तूं सॼी ज़िंदगी बेवा गुज़ारण जी तमन्ना रखी थी, मां तोखे कोन रोकींदुसि। मूंखे ख़बर आहे त सोट हिन वक़्तु हींअर छो आयो आहे। तूं छा थी सम्झी? सोट तो वारो तोसां शादी करण जे करे आयो नको? बाबा, हू तोखे जे मारण आयो आहे ऐं तोखे मारे तुंहिंजी सॼी मिल्कियत जे मथां हू कब्ज़ो कंदो। मूंखे त वक़्त मां अहिड़ो को बि ख़तरो न आहे त मूंखे डपु थिए। बाबा, हिन वक़्तु तुंहिंजे वक़्त मथां अंधो एतमाद आहे ऐं तुंहिंजियूं अखियूं बंदि आहिनि। मुंहिंजूं अखियूं पूरियल न आहिनि, मुंहिंजो हर वक़्तु वक़्त जे मथां पहिरो आहे। मूंखे अठाना बि शक थियो न, वक़्त खे थेल्हा ॾेई पंहिंजे घरां कढी छॾींदुसि। शक जो तोखे मौक़ो ई न ॾींदो बाबा, उन खां पहिरियों ई तोखे हू पूरो करे छॾींदो। न मूंखे मीर जी मौत जो अफ़सोस थींदो, न ई वरी पंहिंजी मौत जो। मूंखे तुंहिंजो दुख थींदो बाबा। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त वक़्तु किथे तोखे मारे न छॾे। मुंहिंजूं एतिरियूं बि अखियूं पूरियल न आहिनि जो मां वक़्त जी चालाकनि खां वाक़ुफ़ न आहियां। तूं वक़्त जे तरफ़ां को बि ख़ौफ़ न कर। मखण जियो मां कुंवारे तन सां ॻाल्हाए छॾियो आहे, 2-3 ॾींहंनि में मां शादी कंदुसि। असांजूं अखियूं थकियूं, असांखे त ख़ुशी थींदी, मां त पुफी खे वठी ईंदुसि वापसि। आहे उहा सही ॻाल्हि आहे, पर पहिरियां तव्हां हीअं कयो, तूं ऐं बाबा सुभाणे वञी शहर मां कुझु सामान वठी अचो। हा, पर लीमो राती थींदो उन ॻाल्हि ते। लीमे खे राज़ी मां पाण ई कंदुसि, लीमो एॾो मोतबर न आहे। पुट सही थो चवे मखण, लीमे जो राज़ी हुजण ज़रूरी आहे, न त इहो वॾो गंद कंदो। बाबा बाबा लीमो छा कंदो? कहिड़ो गंद कंदो लीमो? हा लीमो कंदो कंदो, वो तो बना था साला लीमो नवा बाछा। बस ता शादी जी तारीख़ ॾियो, बाक़ी कम असां पाण ई था कयूं। तारीख़ खे तूं छॾ, उहा मां पाणे वठी ईंदुसि। पहिरियां तव्हां वञी शहर मां सामान वठी अचो, सही आहे न बाबा? हा ठीकु आहे बाबा, मां दाज ॾावण वठण जो माहिर आहियां, उहे मायाणा कम त मूंखे अचनि नथा। बख्शल, मूसा मूंखे नज़रअंदाज करे शादी पियो करे। खणी जो मां मूसा खे न ॿुधाए सघियसि त मां मूमल सां प्यार कंदो आहियां ऐं मूमल बि मूंसां मोहबत कंदी आहे। पर जेकर इहा हक़ीक़त मां मूसा खे ॿुधायां हा न, त मूसा जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वञे हा। मीर, जेकॾहिं मूमल सां तूं मोहबत करीं पियो त इहा हक़ीक़त तो मूसा खे छो न ॿुधाई? बख्शल, मूसा मुंहिंजो दोस्त आहे, मां पंहिंजे दोस्त जी दिल आज़ारी करणु नथो चाहियां, इन जे करे ई ख़ामोश रहियसि। मीर, हिकु ॻाल्हि जी मूंखे ख़बर पई आहे, पोइ सच आहे या कूड़, इहा का ख़बर न आहे। कहिड़ी ॻाल्हि जी तोखे ख़बर पई आहे? मीर, मूंखे वक़्तु मिलियो। वक़्तु? हा, इहो ई वक़्तु। वक़्तु मुंहिंजो रस्तो रोके तुंहिंजे लाइ हिकु न्यापो ॾिनो आहे। वक़्तु, मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे। मूं जेको बि कुझु कयो मीर जे ई करे कयो। बस कल मां तोखे मारिया नथो जो तुंहिंजो साह थो वञे, बस हिकिड़ो न्यापो ई आहे जेको मीर ताईं पहुचाए। मीर खे ॿुधाए छॾ त तुंहिंजी भेण खे अगवा करण वारो न नवाब खान आहे, न ई मां, न चाचा बहावल, ऐं इहो कमु कयो आहे मूसा। मूसा सां इन कम में साथ ॾियण वारा सारंग ऐं सोढल आहिनि। बस कल ॿुधाए छॾ वञी मीर खे त पहिरां तुंहिंजे घर आहिनि,
ॿार ॻोल्हण जी कोशिश न करे। न बख्श, ये कूड़ आहे। मीर कूड़ या सच भला जांच करण में को हर्ज आहे छा? जेकर इहो सच आहे न त पोइ मां मूंसां खे सॼी ज़िंदगी माफ़ कोन कंदुसि। बाबा साईं शेर अली वारा होश विञाए वेठा आहिनि। हाणे उन्हनि खे ॾावण ॾियणु लाज़मी आहे। इन जो मतिलबु त शेर अली दुश्मनी खे ख़तम नथो करणु चाहे, अञा बि वधाए थो। जेकर दरगुदर कनि हा त मुंहिंजो पीछो न कनि हा बाबा साईं। अञा हिकु मुलाखड़ो उन्हनि सां करणु घुर्जे। हू ईअं पोइते कोन हटंदा। हा करी में चई सच थो। जेसीं ताईं नी शेर अली खे असां गोॾनि भर नथा झुकायूं तो कॾहिं पोइते कोन हटंदो। एतिरो त जल्दी बि शेर अली झुकण वारो न आहे असांजे साम्हूं। अॼु त न झुकंदो त मरंदो। मां बि आख़िरी भेरो हुन सां वञी ॻाल्हाइणु चाहियां थो। कोई ख़बर पवंदी त हू दुश्मनी खे वधाइण थो चाहे या हिते ई ख़तमु करणु थो चाहे। अकबर हलो हलो त अॼु यार सां मिली अचो। अचो। जेका उछल असां इन्ही अकबर खे ॾिनी आहे न, हिन महिल ताईं हिन अकबर सिजावल खे तव्हां ज़रूर ॾिनी हूंदी। जवाब में इहो सिजावल को बि कदम खणी सघे थो। उन करे तव्हां सभिनी खे मां चवां थो, तव्हां सभिनी खे तव्हां सभु होशियारी सां रहिजो। वॾा असां तो होशियारी कंदासीं, पर अकेलो शहर त वञणो पवंदो न। हू वाट वेही तव्हांजो इंतज़ार कोन कंदा हूंदा या मोर्चे में कोन वेठा हूंदा त ईंदा त उन्हनि खे असां तुफ़ कंदासीं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि जे रुख न चढ़जो। बस जेसीं ताईं असां सिजावल जे माण्हुनि खे हिकु हिकु करे लेटायूं नथा ऐं उन्हनि में ख़ौफ़ नथा विहारियूं, तेसीं ताईं तव्हांखे होशियार रहणो पवंदो। वॾा छा था सम्झो इन सां मुड़ी वेंदा? वाइदे जेकॾहिं न मुड़िया न त पोइ मजबूरन मूंखे उन जे माण्हुनि जूं टंगूं ॿाहूं फञणियूं पवंदियूं। भले पोइ मां मरां त मरां। समझ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर सिलसिलो केसीं ताणी हलंदो, पर नेठ ख़तम बि थींदो न। इहो सिलसिलो ओसी ताईं हलंदो रहंदो जेसीं ताईं मां शेर अली इन्हीअ सिजावल इन जे माण्हुनि खे छुकाए पंहिंजे पेरनि ते नथो आणियां, तेसीं ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। छो त शेर अली पंहिंजो हिसाब किताब सिधो रखंदो आहे, विढ़ंदो बि सिधो आहे। ये घंतरियूं वर पकड़ ॾेई कॾहिं बि मां न विढ़ियो आहे, न ई हिसाब उतो सुतो कयो आहे, न कंहिंखे उटल ॾिनी आहे न कंहिंखे मथां ई ॾिनी आहे। ताराज़ जा ॿई पुड़ बराबर। तॾहिं त चवंदो आहियां सौ गिदड़ मिली करे अचनि, तॾहिं बि शेर अली खे कुझु बि नथा करे सघनि। सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। हिकु त ज़बरदस्ती मुंहिंजी साली जी शादी था करायो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको मूसा आहे मुंहिंजे घर में अची मुंहिंजी बेइज़ती करे वियो। इहा समूरी छूट जेका आहे बाबा साईं तव्हां ॾिनी आहे, उनखे तव्हां सुलीमा हू मूसा सां ठाह कयो। कीअं माना? त मूसा त तव्हांजी इज़त में हथ विधा। बस हाणे बस बात बंद रख। या ज़बान छिके काकड़े खां ॿाहिरि निकिरी छॾियईं। मूसा जी माउ ऐं भेण खे मूं मारे छॾियो। मूंखे उनखे सज़ा मिली चुकी आहे। हाणे जेकॾहिं मूसा मूंखां माफ़ी थो वठे त छा उनखे मां माफ़ न कयां? बाबा साईं भली मूसा खे तव्हां माफ़ करे छॾियो, मां तव्हांखे न चवंदुसि। बाक़ी मूसा खे कॾहिं बि मां माफ़ न कंदुसि, छो जो लीमो मिठो बि आहे त खटो बि आहे। जेकर तूं मूसा खे माफ़ नथो करी
छा कंदे मूंसां खे? मां ॿियो कुझु बि कोन कंदुसि, ग़रीब माण्हू आहियां, मां छा कंदुसि? मां फलो साई खणी दर ते वेहंदुसि, पोइ मूंसां कीअं ईंदो? जंहिं ॾींहुं मूंसां ॼञ वठी आयो न त फलो साई खणी मूंसां जे अॻियां बीही रहंदुसि। जेकॾहिं छोकिरी राज़ी आहे त असां इहो क़दम कॾहिं बि न खणंदासीं। पर जेकॾहिं छोकिरी राज़ी आहे तूं इहो क़दम खणी थो, पंहिंजे लाइ ग़लति थो करे। छोकिरी राज़ी न आहे बाबा? मां पाण जी छोकिरी सां मिलंदुसि, जेकॾहिं हू राज़ी न आहे यकीन कर मां इहा शादी थियण कोन ॾींदुसि। पर मां बसि हाणे बसि, तव्हां पेट राय। सुबुह मां पाण जी छोकिरी सां मिलंदुसि, जेकॾहिं छोकिरी इनकार कयो त शादी न थींदी। पर जेकॾहिं छोकिरी जी भेण राज़ी आहे तो टीको कयो, उपतो टंगियल हुजे उपतो। कीअं माना? या त अजीब ॾाढो मुड़सी आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। बाबा साईं नीमो गंद ज़रूर कंदो। बख्शल इन वक्त मां सिजावा जी तरफ वञा थो, तो रात जो नज़ीनी सोडल के वठी ठिकाने ते पहुची वञजांइ। कंहिं या ॿिन्हिनि खे? फिलहाल कंहिं हिक खे वठी अच, पोइ जॾहिं ॿिए जी ज़रूरत पई त उनखे बि घुराए वठंदासीं। ठीकु आहे मीर। ख़्याल रहे बख्शल, जेका ॻाल्हि तो मूंसां कई आहे उन्हनि सां न कजां। ऐं ॿी ॻाल्हि, जंहिंखे बि ठिकाने ते वठी अची न त ॿिए खे ख़बर न पवे त हू तोसां गॾु आहे। ईअं ई थींदो मीर, तूं बेफ़िक्र थी रह। ठीकु आहे बख्शल, पोइ राति मिलंदासीं। मां हलां थो। हाणे ख़बर पवंदी मूसा ऐं गुरुअ खे त गद्दारी कीअं थींदी आहे। पुट दिरा खां न मूसा बि हाणे शादी करे पियो। मूसा जी शादी खां पोइ तूं बि पंहिंजी हाणे तयारी करे छॾ। जॾहिं त ॾिसी थो कुंवार बि घर में आहे ऐं घोट बि घर में, पोइ भला देरि छा जी। चाचा पहिरियां खेरनि सां मूसा जी शादी थी वञे पोइ सोचींदासीं। पुट दिरा खां न अञा तूं सोचींदे। चाचा हाणे दुरुअ खे सोचण जी मोहलत कोन ॾींदासीं। मुंहिंजी ख़ैर सां शादी थी वञे, पोइ यार दुरुअ जी शादी धाम धूम सां कंदासीं। कीअं दुरु? इहो ॿुधाए त तूं शादीअ जी तारीख़ कॾहिं थो रखी? राति मिलंदुसि नवाब खान सां, उन खां पोइ ई शादीअ जी तारीख़ बि रखी वठंदासीं। मूंसां हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे खुटको थी पियो आहे। खुटको? वरी कहिड़ी ॻाल्हि जो? किथे मीर वारी गेम नवाब खान तोसां त कोन थो खेॾे? तूं सही थो चवीं दुरु, मीर सां वॾो धोखो थियो, पर उन धोखे में नवाब अकेलो कोन हो, मूमल जो भाउ हाशूब हुयो। पर हिन महिल नवाब जे साम्हूं मूसा बीठो आहे ऐं नवाब खान हाणे अकेलो कमज़ोर बणिजी चुको आहे। उन नवाब खे हाणे के मज़बूत माण्हूअ जी ज़रूरत आहे। उन करे मूसा हू धोखो कॾहिं बि कोन कंदो। पुट मूसा ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। चाचा साईं, असां बि इहा ई दुआ था घुरूं त खेरनि सां मूसा जी शादी थी वञे। दुरु मीर जी ख़बर ॾे। मूसा मीर जी का बि ख़बर कोन्हे, अलाए केॾे निकिरी वियो। हेठ गिरो तार के ता खेचो ता त्यारे सदा कयो रखो खट ते हेठ कर। शेरले मूंखे इहा ख़बर न हुई त तुंहिंजे मथां मुंहिंजो एॾो ख़ौफ़ त तारी थी वियो आहे। जीअं मां तुंहिंजी ओतागत आयो आहियां, तुंहिंजे अमरान मूं ते खणी हथियार सिखाया। मुझे हिन चेहरे खे गौर सां ॾिस। तोखे को ख़ौफ़ नज़र अचे थो? शेरे अली ऐं ख़ौफ़ थोड़ो ई नथो लॻे। सिजावल तुझी शिकिल ॾिसी करे मूंखे तोखां सख़्त नफ़रत ईंदी आहे, सख़्त नफ़रत। मूं तो ते त हथियार सिधो न कयो, हिननि कयो। हाणे ॻाल्हि कर,
मक़सद जी ॻाल्हि कर हाणे पोइ हल हितां कर मक़सद जी ॻाल्हि सोडल राति कम सां हलणो आहे सारनि खे गॾु वठी हलूं या सिर्फ़ तोखे मूंखे हलणो पवंदो सोडल थोरो शक आहे पक करे वठूं ॿी संगत खे पोइ ॿुधाईंदासीं ॻाल्हि छा आहे खुली ॿुधा बशकल कुझु अहिड़नि राज़नि जी ख़बर पई आहे तोखे ॿुधाईंदुसि न त तुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी तूं कहिड़नि राज़नि जी ॻाल्हि थो करीं ॿुधणु चाहीं थो त ॿुध पर हिकिड़ो वाइदो कर इहा ॻाल्हि कंहिंसां न कंदे ॿार न आहियां बशकल जो हर कंहिंसां तुंहिंजा राज़ खोलींदुसि मीर जी भेण जी ख़बर पइजी वई आहे उन खे कंहिं अगवा कयो आहे ऐं किथे रखियो आहे छा उनजी ख़बर पइजी वई आहे हा सोडल इहा ॻाल्हि त मीर सां करणु घुर्जे सोडल पहिरियां पक करण ॾे पक्की ख़बर पई न त मीर सां बि ॻाल्हि कंदासीं जेकर पक्की ॻाल्हि न आहे त मीर सां ॻाल्हियूं कयूं मीर असांखे कूड़ो सम्झंदो कूड़ो छो सम्झंदो उहो उन करे सोडल जो अगवा करण वारो मूंसां आहे मूंसां न न ईअं नथो थी सघे मूंसां एॾो धोखो मीर सां कॾहिं बि न कंदो जॾहिं इन ॻाल्हि ते तोखे यकीन नथो अचे त मीर खे किथां ईंदो इन करे चवां थो सोडल त राति हली तोखे ऐं मूंखे पक करणी पवंदी पोइ हली मीर सां हक़ीक़त कंदासीं मीर जी भेण खे किथे क़ैद में रखियो वियो आहे ऐं असांखे किथे हलणो पवंदो पोइ ॿुध सोडल राति तोखे किथे अचिणो आहे शेर अली कुछ बुर्दबार थी तॾहिं मना वारो थी ईअं असांखे ॾिसी तुंहिंजा होश कथा थी विया शेर अली छा सम्झाईंदमि मां तूं ई ॿुधा छा सम्झां त असांखे ॾिसी तूं ख़ौफ़ज़दा थी वहीं या पंहिंजे तॾहिं जो लिहाज़ विञाए वेठो चावल ॻाल्हि ॿुध मुंहिंजे तॾहिं ते बि घणो ॻाल्हाए वियो आहे शेर अली तॾहिं जो किनो न आहे न तॾहिं ते न अंगड़ ते जेकॾहिं दोस्त अचे उनखे बि उहा ई इज़त मिलंदी आहे जेकॾहिं दुश्मन अचे तॾहिं बि उनखे उहा ई इज़त मिलंदी आहे छो त मां तॾहिं जो किनो न आहियां इज़त मां उनखे बख़्शींदो जेको इज़त जे क़ाबिल हुजे जेको इज़त जे क़ाबिल न हूंदो आहे त उनखे मां बेइज़तो कंदो आहियां पर ॿाहिरि पंहिंजे तॾहिं ते न थोड़ी ॻाल्हि त ॿुधाए शेर अली छा तुंहिंजी इज़त न करण सां मुंहिंजी इज़त घटिजी वेंदी हा सिजावल मक़सद जी ॻाल्हि कर मक़सद जी ॻाल्हि कर अजायो बहस न कर रेग थो करी शेर अली तोखे सम्झाइण आयो आहियां त तुंहिंजी मुंहिंजी दुश्मनी हाणे बराबरि थी इनखे अॻिते वधाइण जी कोशिश न कर त बहितर थी शेर अली हिन में तुंहिंजी बि भलाई आहे ऐं मुंहिंजी बि मूं पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में जॾहिं को होश संभालियो आहे नफ़े ऐं नुक़सान जे बारे में सोचियो ई न आहे जेकॾहिं नफ़े ऐं नुक़सान जे बारे में सोचां त अॼु तुंहिंजे साम्हूं न बीठो हुजां कॾो को मरी वञा हा जेल में अॼु ॾींहं ताईं मूं पंहिंजे जान जे दुश्मननि खे बि उटल नाहे छॾियो ऐं तूं हिसाब बराबर करण जी ॻाल्हि थो करी मुंहिंजा पलांद तो तरफ़ रहनि था तो तरफ़ सजावल जिन खे बराबर कर इन तराज़ी जा ॿई पुड़ बराबर हूंदा पुटल न मथाई ॿई बराबर करण थो चाहियां मता तोखे इहा भुल हुजे त मां हर ॻाल्हि विसारे छॾींदो आहियां न हित रखंदो आहियां सभु ॻाल्हि यादि शेर अली को लाइ ॾिस पंहिंजो ज़ोर भला थोरो माप त ॾिसां तो सिजावल ख़ान खे हथ बुलाए सघी थो या न
इन हसरत में घुरी भोर भोर थी पर सिजावल खान जो कुछ भी टिकाड़े न थी सघी छो तो सिजावल खान भूं जो किलो आ जेकॾहिं तूं इन सां टकराए पए त शिरली भोर भोर थी वेंदी भोर भोर वक्त ॿुधाईंदो त केर भोर भोर थो थिए सिजावल तमाम जल्द तुझे इन भोई जे किले खे जेकॾहिं शेर अली पाड़ो कढी फिटो न कयो त मुंहिंजो नालो शेर अली न आहे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।